तव्हांजे ख़्याल में जेका पश्तून इलाइक़ा आहिनि उते अॼु महमूद ख़ान जो जेको एॾो वॾो जलसो थियो ऐं जेका पर इलेक्टोरल पॉइंट ऑफ व्यू खां उनजी कारकर्दगी पोयनि ॿिनि टिनि इलेक्शन में, छाकाणि त पहिरें त हुन 2008 जी इलेक्शन जो बाइकआउट कयो हुयो, APDM बाइकआउट कयो, हुनमें महमूद ख़ान बाइकआउट कयो, पर पोइ बि जेके ॿ इलेक्शनूं थियूं 13 जूं आहिनि उनमें को मेजर हो न थियो, को वॾी उनजी जेका एक्सपेक्टेशन्स मुताबिक़ उनजो रिज़ल्ट न आयो। हिन भेरे वरी इहो थियो आहे जो हुनजी पार्टी में स्प्लिट थियो आहे, पर जलसो जेको हुयो ॾाढो इम्प्रेसिव हुयो। तव्हांजे ख़्याल में जेको पश्तून इलाइक़ा आहिनि बलूचिस्तान जा, उते मौलाना फज़लुर रहमान पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी ऐं थोरो थको NP रहे थी पई, इन्हनि जे विच में इहो कॉम्पिटिशन कीअं थींदो? हींअर जेको असांखे कॉम्पिटिशन पश्तून इलाइक़नि में जेको फोर्सी कयूं था ॾिसण में थो अचे, उहो JUI वर्सिस पश्तूनख्वा अवामी मिली पार्टी थींदो। हालांकि इहे अलायंसिस जो हिसो रहिया आहिनि, हाणे ताज़ा जेके अलायंस हो PDM उन में बि गॾु रहिया आहिनि, पर इलेक्शन इहे कॾहिं बि कंहिं इलेक्ट्रल अलायंस में इहे गॾिबा न आहिनि। जो फिक्री तौरु ॿई जेके आहिनि पश्तून हूंदे, JUI बि हिते पोर्ट्रे कंदी आहे एज़ अ पश्तून नेशनलिस्ट, पर जेको मज़हबी पार्टी आहे त हिकिड़ो डिफरेंस हिन में, हिकिड़ो गल्फ असांखे नज़र ईंदो आहे। इहे कंटेस्ट गॾु कंदा, इन्हनि जो पोस्ट इलेक्शन इम्कान मौजूदु आहे त तव्हांखे वरी जेका यूनिटरी गवर्नमेंट अलायंस जेको ठहंदे नज़र अचे, इहे ॿई पश्तून पार्टियूं मेजर उते वेठियूं हुजनि, त इन्हनि इलाइक़नि में ॿ जेको आहे कॉन्टेस्ट मेजर इन्हनि में थींदो। ANP जा पॉकेट्स आहिनि, 2-3 ज़िला आहिनि, उते उहो सुठो कॉन्टेस्ट कंदा आहिनि। ऐं ॿी हूंदी वफ़ाक़ी पार्टियुनि में पीपल्स पार्टी जी उते ऑर्गेनाइजेशन पश्तून इलाइक़नि में रिवायती तौरु रही आहे। काकड़ साहिबान जेके आहिनि उहे काफ़ी तमामु पुराणे ज़माने खां PP सां एसोसिएटेड रहिया आहिनि। अॻे बिस्मिल्ला ख़ान काकड़ जनरल सेक्रेटरी हूंदा हुआ, हाणे रोज़ी ख़ान काकड़ जी। त उन्हनि जा जेके आबाई इलाइक़ा आहिनि उते बि कॉन्टेस्ट थींदी, त मेजर कॉन्टेस्ट JUI ऐं पश्तून खां मेप में थींदो। ऐं ॿई जेके आहिनि पूरे इलाइक़े खे हमेशह रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। लास्ट जेका इलेक्शन हुई उन में नेशनल पार्टी ऐं पश्तून खां पनिश कया विया हुआ प्रोजेक्ट इमरान में, उहे हिसो न बणिया हुआ। ऐं नवाज़ शरीफ़ जी आख़िरी जेका सरकार हुई सनाउल्लाह बलोच जी, उनखे उन्हनि सपोर्ट कयो, नो कॉन्फिडेंस जेको मूव उनजे ख़िलाफ़ु थियो, त उहो बाक़ाइदे पनिश थिया ऐं उहो ॾिठो वियो त ॿई पार्टियूं जेके आहिनि उहे वाइप आउट थी वियूं जेको आहे पार्लियामेंट स्क्रीन तां। त हाणे जेकॾहिं हिकिड़ी लेवल प्लेइंग फील्ड आहे या फेयरनेस जो एलिमेंट प्रीवेल करे थो, त इहे ॿई पार्टियूं पंहिंजा रिवायती पॉकेट जेके आहिनि 4 खां 8 सीटुनि ताईं वेरी कंदा आहिनि, उनजे रिवाइवल जो इम्कान मौजूदु आहे। ये क़ौमी असेंबली जूं सीटूं चओ पिया 4 न, मां बलूचिस्तान जूं थो चवां। क़ौमी जूं जेके सीटूं आहिनि इहे 2 खां वधीक जेके ॿई पार्टियूं आहिनि उहे न खणी सघंदियूं आहिनि। हिकिड़ो दफ़ो शायदि पश्तूनख्वा खे 3 सीटूं ऐं नेशनल पार्टी बि लॻभॻि 3 सीटूं, आई डोंट रिमेंबर त कहिड़ी हुई, उनमें थियूं। बाक़ी 2 खां वधीक इहे सीटूं कैपिटलाइज़ न करे सघंदा आहिनि।